अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सकरमा या हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। सवात जे इलाइक़े कबल में CTD थाणे में 2 धमाका, 12 एहलकारनि समेत 16 ॼणा शहीद, 57 ज़ख़्मियुनि में 8 जी हालत नाज़ुक। DIG CTD धमाके जो कारण लापरवाही करार ॾेई छॾियो। DIG जो चवणु आहे त धमाको थाणे जे हथियार ऐं माटन ॻोल्हे वारी जाइ ते थियो। शुरूआती जांच मूजिबि धमाको ज़ाहिरी तौरु शॉर्ट सर्किट सबबि पेश आयो। वज़ीर आज़म वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। लाड़कानी खां कराची ईंदड़ कोच सां हादसो, 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी, नाज़ुक हालत में दादू जोही खैरपुरनाथन शाह इस्पताल मुंतक़िल। हुब भरिसां शाह नूरानी वटि पांधीअड़नि सां भरियल बस कल्टी, 1 ॼणो फ़ौत ऐं 27 ज़ख़्मी इस्पताल दाख़िल। जैकोबाद पुलिस की कामयाब कार्रवाई, 40 किलो चर्स स्मगलिंग कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे चालान कयो वियो। छाछरो परसा ॻोठ रतन जो तड़ में ख़ौफ़नाक बाहि, समेजा बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ 10 पोरियतुनि जा घर सड़ी रख। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल वाहर जी अपील। नओं दम वालो इन जे भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार घटि न थियो। छितनि कुतनि जे ॾाढ़ण सबबि 35 साला इनायतुल्ला गशकोरी ऐं 12 साला नींगर राहुल ज़ख़्मी, नाज़ुक हालत में इस्पताल दाख़िल। नाज़रीन, हीअ हेडलाइंस, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।